सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब चौथों सबक पहिरियों माहौल ऐं उन्हीअ जा हिस्सा एनवायरनमेंट एंड इट्स कंपोनेंट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक खां असां चौथे बाब जी शुरूआत कंदासीं, पर सबक ते वञण खां पहिरीं मूंखे इहो त ॿुधायो त मां आहियां किथे, मुंहिंजी चौधारी छा आहे। मूंखे तव्हां ॾिसंदो त मुंहिंजी चौधारी तव्हांखे वण नज़र ईंदा, गुल नज़र ईंदा, आसमान नज़र ईंदो जंहिंमें झुड़ जे पुठियां किथे सिज बि हूंदो, वण आहिनि, सावक आहे, छॿर आहे, पखियुनि जा आवाज़ बि था अचनि। हिननि वणनि में किथे को नोरीअड़ो हूंदो, ज़मीन में किथे को खरगोश भरंदो हूंदो। इहो सभु छा आहे? इहे सभु मुंहिंजी चौधारी जेके बि शयूं आहिनि, मुंहिंजे साॼे, मुंहिंजे खाॿे, मुंहिंजे मथां मुंहिंजी चौधारी उहे छा आहिनि, मुंहिंजे हेठां ज़मीन उहे छा आहिनि? इहो मुंहिंजो माहौल आहे। इहे सभु शयूं मिलाए मुंहिंजो माहौल ठाहींदा आहिनि ऐं उहे सभु शयूं मूं ते असर अंदाज़ थींदियूं आहिनि, सिधे या अणसिधे तरीक़े सां। इन्हनि सभिनी शयुनि खे मिलाए असां चवंदा आहियूं त इहो आहे असांजो माहौल। ऐं हिन सबक में या हिन सॼे बाब में असां माहौल जे बारे में पढ़ंदासीं। अचो त हिन तस्वीर ते थोरो गौर कयूं, असां ॾिसूं त हिन तस्वीर में असांखे कहिड़ियूं शयूं नज़र अचनि पई थियूं। हिन तस्वीर में शायदि मरकज़ी किरदारु हीअ छोकिरी आहे जेका मच्छी पई थी पकड़े। इहा छोकिरी हिकिड़े पथर ते वेठी आहे जेको ज़मीन ते रखियल आहे। मच्छियूं पाणीअ में मौजूदु आहिनि ऐं पाणीअ में मच्छियुनि खां अलावा पाणीअ जा ॿूटा ऐं गाह बि मौजूदु आहिनि। हिकिड़ो कमल जो गुल बि नज़र अचे पियो थो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा गाह ऐं ॿूटा बि नज़र अचनि पिया था। मूंखे हिकिड़ो वण बि नज़र अचे पियो थो जेको गाह वारे मैदान में बीठल आहे। हवा में कुझु पखी पिया था नज़र अचनि। पहाड़ या जबल नज़र अचनि पिया था जिन जबलनि ते बर्फ़ ॼमियल आहे। उन खां अलावा मूंखे ककर बि नज़र अचनि पिया था जिन ककरनि मां मींहुं पियो थो वसे। गॾोगॾु सिज बि आहे जंहिंमां रोशनी ऐं गर्मी ॿई निकिरनि था। कुझु जानवर बि जीअं नज़र अचनि था, जीअं रिढ थी, गऊं थी, घोड़ो थियो, कुकुड़ थियो, गॾह थियो, खरगोश थियो। हिकिड़ो माण्हू ट्रैक्टर ते वेठो आहे, उहो कुझु कमु करे पियो थो। ॿिया माण्हू बोह जा रोल ठाहे उन मां कुझु ठाहिण जी कोशिशि था कनि। ऐं परे में हिकिड़ो दांद बि बीठो आहे। यकीनन हिन पाणीअ में मच्छियुनि खां अलावा हाइड्रा त हूंदा ई हूंदा, छो त हाइड्रा हर पाणीअ में रहंदो आहे ऐं अंदरि कुझु बैक्टीरिया बि थी सघनि था। पखी मूंखे हिते बि नज़र अचनि पिया था। एतिरियूं शयूं हिन तस्वीर में मौजूदु आहिनि। हिकिड़ी शइ अहिड़ी बि हिन में मौजूदु आहे जेका मूंखे नज़र नथी अचे, उहा आहे चौधारी हवा, जंहिंमें असां ऐं सभु ॿिया जानवर साह खणूं था। हाणे इन्हनि सभिनी शयुनि मां मिली ऐं असांजो माहौल ठहे थो। जेकॾहिं हिन छोकिरीअ खे ॾिसिजे त हिन छोकिरीअ जे माहौल में ही सभु शयूं शामिल आहिनि। अहिड़ी तरह असांजे माहौल में बि असांजी पसगिरदाई अमर में जेके बि शयूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। यानी माहौल असांजे पसगिरदाईअ में मौजूदु सभिनी शयुनि जो मजमूओ आहे। हाणे हिन में असां जेकॾहिं ॾिसंदासीं त असांखे नज़र ईंदो त शयूं मुख़्तलिफ़ आहिनि ऐं जेकॾहिं असांखे हुनजो अभ्यास करणो हुजे ऐं असांखे ॾिसणो हुजे त इन्हनि शयुनि जूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि, हुनजो कहिड़ो तालुक़ु आहे असां सां, त हिकिड़ी हिकिड़ी शइ जो तालुक़ु असांखे पाण सां ॾिसण में काफ़ी वक़्तु लॻंदो। इन जे करे साइंसदाननि छा कयो आहे, जो शयुनि खे ग्रुपनि में या गिरोहनि में हिकु जड़ाई जे मुनासिबत सां विरहाए छॾियो अथनि। जीअं हिन तस्वीर में असां ॾिसंदासीं त असांखे जे ग्रूह या ग्रुप नज़र ईंदा उन मां हिकिड़ो आहे इंसान। हीअ छोकिरी इंसान आहे, ही इंसान आहिनि जेके कमु पिया था कनि। सो हिकिड़ो ग्रुप थियो इंसाननि जो, ॿियो ग्रुप थियो जानवरनि जो, जिन में ही सभु जानवर शामिल आहिनि, मच्छियूं शामिल आहिनि, ही ॾांद बि शामिल आहे, पखी पखण सभु शामिल आहिनि। टियों ग्रुप आहे ॿूटनि जो, जंहिंमें वण, ॿूटा, गुल, गाह, समुंडी गाह, पाणीअ वारो गाह, गुल फुल, बर्फ़ वारा वण
इहे सभु जेके आहिनि उहे शामिल आहिनि। उन खां अॻियों ग्रुप जेको आहे उहो आहे मिटीअ जो। मिटी उहा शइ आहे जंहिंमें ॿूटा थियनि था ऐं मिटीअ जे करे ई ॿूटनि में खुराक ठहे थी। उन खां पोइ अॻियों ग्रुप आहे पाणी, जंहिंमें पाणी, मींहं ऐं बर्फ़ इहे शामिल आहिनि ऐं ककर बि शामिल आहिनि। उन खां पोइ अॻियों ग्रुप आहे या अॻी शइ जेका आहे हिन माहौल में उहा आहे रोशनी, यानी सिज जी रोशनी। असांखे ख़बर आहे सिज जी रोशनी खाधे ठाहिण जे मामले में केतिरी अहम आहे। छो त हाणे असां पढ़िया आहियूं त ॿूटा पंहिंजनि पननि मां क्लोरोफिल जी मदद सां ग्लूकोज ऐं निशास्तो ठाहींदा आहिनि, जेको खुराक जो अहम हिसो आहे। उन खां अलावा सिज मां गर्मी बि निकिरंदी आहे। सो हाणे असां ॾिठो त हिन माहौल जा जेके हिसा आहिनि उन्हनि में असां ग्रुप बंदी जेकॾहिं कयूं या क्लासिफिकेशन कयूं त उन्हनि में थींदा इंसान, जानवर, मिट्टी, पाणी, ॿूटा, गर्मी, रोशनी ऐं हवा। हाणे अचो त असां ॾिसूं त हिन में कहिड़ियूं शयूं अञा वधीक हिकु जहिड़ियूं आहिनि, हिनखे वधीक ग्रुप बंदी करे सघिजे थी या न। असां ॾिसंदासीं त हिन में कुझु हिसा अहिड़ा आहिनि जेके जानदार आहिनि, जीअं इंसान थियो, जानवर थियो, ॿूटा थिया, इहे जानदार आहिनि। ऐं ॿियूं शयूं जीअं आहिनि रोशनी, मिट्टी, पाणी, गर्मी, हवा, इहे जानदार न आहिनि। सो असां हिननि खे ॿिनि हिसनि में विरहायो, जानदार यानी हयातियाती हिसा ऐं ॿिया यानी बायोटिक कंपोनेंट्स हिनखे चइबो आहे अंग्रेजीअ में, ऐं ॿिया आहिनि गैर जानदार या गैर हयातियाती हिसा, उहे थींदा आहिनि एबायोटिक कंपोनेंट्स। हाणे अचो त असां हीअ जेके शयूं आहिनि इन्हनि खे पंहिंजे पंहिंजे ग्रुप में लिखूं त कहिड़ियूं जानदार आहिनि, कहिड़ियूं गैर जानदार आहिनि। असां रोशनी ॾिसूं त रोशनी त असांजी गैर जानदार आहे, उनजे करे असां रोशनीअ खे गैर जानदार में रखी छॾियो। जानवर जानदार आहिनि, उन्हनि खे असां जानदार में रखी छॾियो। मिट्टी गैर जानदार आहे, उनखे असां गैर हयातियाती या अबायोटिक कंपोनेंट्स में रखी छॾियो। गर्मी बि अबायोटिक कंपोनेंट आहे, हवा बि अबायोटिक कंपोनेंट आहे ऐं पाणी बि अबायोटिक कंपोनेंट आहे। ॿूटा हयातियाती या बायोटिक कंपोनेंट आहे, अहिड़ी तरह इंसान बि जानदार, हयातियाती या बायोटिक कंपोनेंट आहे हिन माहौल जो। असां हाणे हिन माहौल जे हिसनि खे ॾिसी वरितो त हिन असांजे माहौल में ॿ हिसा थींदा आहिनि, हिकिड़ा जानदार, हिकिड़ा गैर जानदार। जानदारनि में इंसान, जानवर ऐं ॿूटा आहिनि, ऐं गैर जानदारनि में रोशनी, मिट्टी, गर्मी, हवा ऐं पाणी इहे मौजूदु आहिनि। हाणे अचो त हिनखे असां ॿिए हिकिड़े सवले तरीक़े सां साॻी शइ खे लिखूं। हाणे अचो त हिन क्लासिफिकेशन खे असां हिकिड़े ॿिए तरीक़े सां ॾिसूं। माहौल जा हिसा ॿ आहिनि, हिकिड़ो जानदार ऐं ॿियो गैर जानदार, यानी बायोटिक ऐं एबायोटिक। बायोटिक में जानदार यानी जानदारनि में असां वटि आहिनि जानवर, ॿूटा, फंजाई या खुंभियूं, अलजी यानी सेंवर, बैक्टीरिया। हिन में बैक्टीरिया ऐं अलजी जेके आहिनि उहे असांखे ख़बर आहे त ख़ुर्दबिनी वारा जानवर आहिनि, ख़ुर्दबिनी वारा जानदार आहिनि। उहे सिर्फ़ु ख़ुर्दबिनीअ सां नज़र ईंदा आहिनि। अलजी की जमा थींदी आहे त वॾी नज़र ईंदी आहे सेंवर, पर असल में उहो हिकु घरड़ो जानदार आहे। गैर जानदार शयुनि में असां वटि आहे मिट्टी, पाणी, हवा, रोशनी सिज जी रोशनी ऐं गर्मी, उहा बि सिज जी गर्मी। हिकिड़ो दफ़ो वरी ॾिसी वठूं त माहौल जा हिसा ॿ आहिनि, जानदार ऐं गैर जानदार। जानदारनि में जानवर, ॿूटा, फंजाई, अलजी ऐं बैक्टीरिया आहिनि। गैर जानदारनि में मिट्टी, पाणी, हवा, सिज जी रोशनी ऐं सिज जी गर्मी शामिल आहिनि। इहे सभु शयूं मिली ऐं असांजो माहौल ठाहिनि था। इन ते असां पहिरें सबक जी ॼाणी था कयूं। ॿियनि सबकनि में असां माहौल जे बारे में वधीक ॼाण हासिल कंदासीं ऐं ॾिसंदासीं त माहौल जा इहे जुज़ा कहिड़ा आहिनि, उहे असां ते कीअं असरअंदाज़ थियनि था ऐं असां उन्हनि ते कीअं असरअंदाज़ थियूं था। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।